जी, इस वक्त मैं सांगड़े करीब 83 चक पे मुकाम पर मौजूद हूँ। 83 चक में जो सैलाबी रेला आ रहा था वो तेज़ी से उस गांव की तरफ बढ़ रहा है और 83 चक में कई ऐसे गांव हैं जो ज़ेर आब आ गए हैं। तो आइए हम यहाँ के लोगों से मालूम करते हैं कि ये जो बारिश ने कितना मुतासर किया और ये जो सैलाबी रेला इस तरफ आ रहा है वो किस तरह लोगों को मुतासर कर रहा है या उन्हें हुकूमत की तरफ से कोई मदद मिली या नहीं है। आइए हम यहाँ के लोगों से मालूम करते हैं। असां 83 में वेठा आहियूं, तव्हां पाण ई ॾिसी सघो था पिया, पाणी तमामु घणो आहे। हीअ घर असांजा सॼा ॿुॾी विया आहिनि, सफ़ा रोड ते वेठा आहियूं, न को हिन महिल ताईं को बि माना नुमाइंदो असां वटि न पहुतो आहे, न का हिते सहूलियत आहे, न का शइ। असां तकलीफ़ में वेठा आहियूं, न को खेमो आहे, न को राशन पाणी आहे, कुझु बि न आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था, वॾो पाणी आहे, हीअ घर विच में आहिनि असांजा सफ़ा बिल्कुलु। माल शुदा, बुध शुदा, मेश शुदा, आफामो लोहा कुल पट तो शुदा आफ बुर्दा आख तक मदाएं आफ हैं एदा कुछ हच्छो निश्तियों बच्चे तक ने बा आसुर ने दुमी कोई ने आखता एदा बा एदा ने आखता मर्द में एदा निश्तियों दुमी छोको न आफ बाद हैं एदा हल्क शुदा कुल पोख जेकी सारी हो वोन होयो कम तो रुड़ी हो पानी में माल जो बकरियों कुछ डांव रुड़ियों घर में सब रही है असांजा पानी मत जमड़ा हुआ है वहाँ फौजी मोड़ो को सॼो पानी हिते असां कटे थो खंड लॻो आहे घर भर सभु रुड़ी आहिनि असांजा पूरो ॻोठ किरी वियो आहे। हिन टाइम ते को बि आला अमलदार या केर बि असां वटि कंहिं मदद जे लाइ कंहिंजे लाइ कोन आयो आहे। न कंहिं ईअं बि चयो आहे त यार छा आहे छा न, तव्हां मुसीबत वक़्त में हो वोट वठणु टाइम दर दर ते अचनि था, पेरे पवनि था, हथ ॿधनि था, हर शइ करनि था। हिन वक़्तु मुसीबत जे घड़ी में कोई नज़र नथो अचे। हीअ जेकी सूरत हाल आहे तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो, इहो सॼो पाणी असांजे ॻोठ जी तरफ़ अचे थो। हिन टाइम ते न असांजी जेकी बि थोरी घणी मदद कई आहे, जमात इस्लामी अलख़िदमत वारनि कुझु न कुझु असांजी मदद हेल्प कई आहे। हिते कम बि उन्हनि हलायो आहे। असांजा घर ॿुॾी विया आहिनि साईं, का शइ का निकिती आहे, हाणे कढूं पिया आस्ते आस्ते। बचा ऐं सिर बचायो आहे नंढड़ा, ॿुधाई रोज़ी लाइ सभु बेज़गार आहियूं, ॿुधाई ज़िमीदार आहे, ज़िमीदार वीचारो हाल हाल करे बि कुझु ख़र्चो ॾिनो आहे, पर हाणे 2 ॾींहं फसल ॿिया ॿुॾी विया आहिनि, घर असांजा विया आहिनि तबाह थी।